बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में हथियारबंदनि हथां क़तल थी वियल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो अॻवान सरदार ज़ादा शरीफ़ ख़ान बुलेदी हज़ारे आले नखियुनि सां मिटी माओ हवाले। PTI अॻवान जी जनाज़ा नमाज़ जैकबाबाद में अदा करण बाद बलूचिस्तान जे इलाइक़े ड्रब बुलेदी में तदफ़ीन कई वई। जनाज़ा नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि समेत शहरनि ऐं बुलेदी बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। 24 कलाक गुज़री वञण बावजूद केस दाख़िल न थी सघियो। राब्तो करण ते मक़तूल सरदार ज़ादा शरीफ़ ख़ान बुलेदी जे भाउ हनीफ़ ख़ान बुलेदी जो चवणु हो त पुलिस पारां मुकम्मल सहकार कयो पियो वञे। SSP पारां खयल क़दमनि खां काफ़ी हद ताईं मुतमइन आहियूं। कातिलनि जा CCTV फुटेजिस भी अची विया आहिनि। पुलिस जियो फेंसिंग वसीले भी कातिलनि ताईं पहुचण जी भरपूर कोशिश करे रही आहे। सरदार सज्जाद ख़ान बुलेदी पारां क़तल इल्ज़ाम रद्द करण बाबति हनीफ़ ख़ान बुलेदी जो चवणु हो त असां इहो शक ज़ाहिर कयो हो त भाउ खे सज्जाद ख़ान बुलेदी क़तल करायो आहे। उम्मीद आहे त कातिल जल्द गिरफ़्तार थी वेंदा ऐं उहे पाण ॿुधाईंदा त हू केरु आहिनि ऐं कंहिंजे चवण त इहो सभु कुझु कयो अथनि। ॿिए पासे पुलिस तर्जुमान जो चवणु हो त पुलिस पारां केस दाख़िल करण में भी का ताख़ीर नाहे कई वई। वारिसनि जे पहुचण बाद फौरी केस दाख़िल कयो वेंदो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस ॻुझे तौरु कमु करे रही आहे। तमामु जल्द कामयाबी नसीब थींदी। होॾां सरदार ज़ादा शरीफ़ ख़ान बुलेदी जे क़तल ते समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी, सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखरानी, औरंगज़ेब ख़ान पाहवर, मीर अली नवाज़ ख़ान पाहवर, नदीम अहमद कुरैशी, अहमद अली बिरोही, तारिक उन्नड़ ऐं ॿियनि पारां ताज़ियत कई वई। होॾां सरदार ज़ादा शरीफ़ ख़ान बुलेदी जे क़तल बाबति वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सूमरो जी भेण मलिहा मलिक जो चवणु हो त शरीफ़ ख़ान बुलेदी असांजी पार्टी जो असासो हो जंहिंजे क़तल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। सरदार मोहम्मद मियां सूमरो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ IG सिंध सां राब्ते में आहे। खेनि जल्द गिरफ़्तार करायो वेंदो। जॾहिं त PTI अॻवान मीर राजा ख़ान जखरानी पारां शरीफ़ ख़ान बुलेदी जे क़तल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई ऐं जवाबदारनि जी जल्द गिरफ़्तारी जी घुर कई वई। समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी सां संदसि भाउ फैसल मुग़ैरी जे लाॾाणे ते लाशारी कबीले जे सरदार जलाल ख़ान लाशारी मुग़ैरी हाउस ते पहुची ताज़ियत कई ऐं ॾुख जो इज़हार कयो। गुड्डू बेरा जे गेट नंबर 21 वटि ख़ांगी कंपनी जी गाॾी जो मोटरसाइकिल खे टक्कर, 2 ॼणा फ़ौत। गाॾी जे टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार बहादुर शेख थॾे ते फ़ौत थी वियो जॾहिं त संदसि साथी फयाज़ शेख गुड्डू बैराज में किरी पियो जंहिंजी ॻोल्हा जारी आहे। हादसे बाद ड्राइवर फ़रार थी वियो। पुलिस गाॾी तहवील में वठी थाणे मुंतक़िल करे छॾी। मुस्लिम लीग नून जे ज़िलई सदर ज़फ़र अली शाह, ज़िलई सीनियर नाइब सदर सैयद शबीर अहमद शाह ऐं ज़िलई जनरल सेक्रेटरी मोहम्मद इलियास शेख डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुल्क दुश्मननि जी चालुनि सबबि मुल्की सालमियत खे ख़तरो हूंदो आहे। पंहिंजे दुश्मननि खे वाज़े पैगाम ॾियूं था त हू पंहिंजे नापाक इरादनि में कामयाब न थींदा। पाकिस्तान जी समूरी क़ौम ऐं असीं सभु पाक फ़ौज सां गॾु आहियूं ऐं मुस्तक़बिल में भी गॾु हूंदासीं। को बि असांखे पाक फ़ौज सां मुलाक़ात करण खां रोके नथो सघे। खैरपुर में हद दख़ल ने कब्ज़नि ख़िलाफ़ ऑपरेशन, हैवी मशीनरी सां होटल दुकान ऐं घर ड्राहे पट। सिंध हाई कोर्ट जी हिदायतुनि ते AC सफ़दर अली मीरानी मुख़्तियारकार शकूर सोलंगी पारां आबपाशी खाते जे ऑफिसर जी अॻवानी में ऑपरेशन कंदे हद दख़लियूं ऐं कब्ज़ा ड्राहे पट कया विया। ऑपरेशन दौरान मुतासिर शहरनि जो एहतजाज। संदन चवणु हो त 2 फुटनि जे बजाए 15 फुटनि ताईं ड्राहियो वियो आहे जेका नाइंसाफ़ी आहे। थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। चट्ठो में ग़ुलामुल्लाह वेझो ॻोठ खमो लासी में अब्बास ख़ास ख़ैली जे घर खे ओचितो बाह वकोड़े वई। भल्लोड़ नसल जूं 2 मेहूं ऐं 5 ॿकरियूं सड़ी वयूं। मुतासिर सख़्त परेशान। संदसि चवणु हो त बाह लॻण सबबि 5 लख रुपयनि जो नुक़सान थियो आहे। कोडी जी वेझो देश सोहू स्टाफ वटि अणसुञातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग। ॻोठाणो ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। ज़ख़्मी थियल 35 वरनि जे नज़ीर सोहू मूजिब घर खां कोट बंगलो शहर तरफ़ वञी रहियो हुअसि। अणसुञातल हथियारबंदनि फायरिंग कई आहे। मुंहिंजी कंहिंसां का बि दुश्मनी न आहे। टंडो बागो सिविल कोर्ट 8 साल अॻु दाख़िल थियल झेड़े जो केस शाहिदियूं अणपूरियूं हुअण सबबि ख़ारिज करे छॾियो। पंगरियो भरिसां ॻोठ साले पांवर ते दादू पुलिस पारां प्रेमी जोड़े फरज़ाना पांवर ऐं हकीम पांवर जी बाज़ियाबी लाइ कयल चढ़ाई दौरान थियल झेड़े में 7 पुलिस एहलकारनि, 2 हथियारबंदनि ऐं 7 ॻोठाणनि समेत 16 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। केस जूं शाहिदियूं अणपूरियूं हुअण सबबि अदालत केस ख़ारिज करे छॾियो। डहकी में नौजवान जो वेगन भाइरनि ते ज़मीन मथां कब्ज़ो ऐं तशद्दुद करण जो इल्ज़ाम। ॻोठ ख़लीफ़ो जान मोहम्मद टामरी वासी दीन मोहम्मद टामरी वेगे भाइरनि मोहम्मद सचार ऐं मोहम्मद पनाह टामरी ख़िलाफ़ दाहींदे चयो आहे त वालिद ॻाणो टावरी पारां छॾियल 16 एकड़ ज़मीन मां भाइरनि 9 एकड़ विकिरो करण सां गॾोगॾु मूं पारां महिनत मज़दूरी सां ठाहियल मिल्कियत मां बि वेगा भाइर हिसो घुरनि था। इनकार करण ते मुंहिंजी टंग भञी तशद्दुद कयो वियो आहे ऐं कूड़े केसनि में फासाइण जूं धमकियूं बि ॾेई रहिया आहिनि। जन ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।
कोरोना जी बी लहर दौरान डिगड़ी शहर में 6 नवा केस ज़ाहिर। गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल एक हफ़्ते लाइ बंद। एक मरीज़ गणती जोगी हालत में कराची मुंतकिल। फोकल पर्सन डॉक्टर आज़म काइम खानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 500 खां वधीक माण्हुनि जी टेस्ट कई आहे, जंहिंमें 6 केस पॉजिटिव आया आहिनि। तालका अस्पताल डिगड़ी जे MS डॉक्टर हबीबुल्ला मेमन जो चवणु हो त हिन बीमारी खां पंहिंजे पाण खे बचाइण लाइ समाजी फ़ासिलो इख्तियार करे पाण खे महफ़ूज़ बणाइण ई वाहिद हल आहे। बडाणी पुलिस जी कार्रवाई। विलायती शराब जूं 24 बोतलूं हथ, एक जवाबदार गिरफ्तार, केस दाख़िल। SHO मयाणी एट बडाणी एजाज़ अहमद खोसो बचाव बंद वेझो कार्रवाई कंदे मोहम्मद इस्माइल भुट्टो के शराब जी 24 बोतलन समेत गिरफ्तार करे नशे एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो। पीउ ॾाॾे ऐं चाचे जे क़त्ल केस में इंसाफ़ जी मुंतज़िर उम्मे रुबाब चांडियो शिकारपुर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 3 सालनि खां पंहिंजे वालिद, ॾाॾे ऐं चाचे जे खून जे इंसाफ़ लाइ जंग विड़ी रही आहियां, पर अञा ताईं इंसाफ़ नाहे मिलियो। मूंखे धमकायो पियो वञे, जंहिं बाबति पुलिस खे आगाह कयो आहे। ईंदड़ हफ़्ते केस बाबति ॿुधणी आहे। अदालतुनि मां ज़रूर इंसाफ़ मिलंदो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते दाह लाइ पहुतसि, दरवाज़ा बंदि कया विया। पीपल्स पार्टी जी क़यादत मुंहिंजी मदद न पर रुकावट बणियल आहे। ऐं चुल्ह ऐं भरपासे में सियारे जी पहिरीं बारिश। थधड़ी हवाउनि सां बारिश जी कण सबबि थधि में ओचितो इज़ाफ़ो, गरम शयुनि जे विकिरे में वाध। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com। फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।